अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी तव्हांखे पूरी अपडेट ॾींदा हलूं। ऐं अपडेट सॼी तव्हांजे कम जी अपडेट आहे। इन जे लाइ तव्हांखे हाणे चऊं था त हीअ वीडियो अगरि तव्हां न ॾिठी त सम्झ तव्हां कुझु बि न ॾिठो। इन करे इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जेका किस्त अचण वारी आहे उन में नवाब खान ऐं भक्त वॾो प्लान ठाहींदा। पहिरियों त हू दरिया खान खे भक्त धमकी ॾींदो मूसा खे ऐं मीर खे मारण जी। पोइ ऐं जेको आहे सतार जे ज़रिए भावल खे गॾिजी करे भावल ऐं जेको आहे भक्त वञी पकड़ींदा सतार खे। ऐं इहा प्लैनिंग थियल हूंदी आहे। नवाब खान सतार खे पाण मोकिलींदो आहे ऐं इन खे ॿधी करे इहे कुटको ॾींदा ऐं उहो ॿुधाईंदो त सोणी कहिड़ी जाइ ते आहे। पोइ उहो सोणी खे वठी उतां हलिया वेंदा ऐं भावल ईअं सम्झंदो त हीअ असां लितर आया आहिनि तॾहिं ई भके थो, लेकिन हू पढ़ायल हूंदो आहे नवाब खान जो। ऐं सिजावल खान वटि मीर वारा ऐं मूसा पुॼंदा आहिनि। मीर ऐं जेको आहे मूसा खे सिजावल वरी कोशिशि सम्झाईंदो आहे बाबा तव्हां ठाह कयो, तव्हां तॾहिं हली सघो था, न तव्हां विड़ी मरी वेंदव। सजावल इहो बि चवंदो मां ख़ुशि आहियां मीर ऐं मूसा तव्हां ठही आओ, मां बि तव्हां सां ठाह करणु चाहियां थो। मूं हर शइ विसारे छॾी, लेकिन तव्हां नवाब खान सां बि ठाह करे छॾियो आहे। मीर चवंदो बाबा इन जी गारंटी केरु थो ॾिए। मीर मूसा ऐं असां जो ठाह कयूं सभई गॾिजी नवाब खान सां। नवाब खान वरी लिकी वार कंदो। नवाब खान त लिकी वार कंदो ई रहंदो आहे। हू त आहे मतिलबु हिकु मुनाफ़िक़ माण्हू आहे। ऐं सजावल चवंदो बाबा तव्हां उहो ई वार लिकी हाणे बि त करे थो, कहिड़ो तव्हां माफ़ु करे वेठो आहे। पोइ तव्हां सरेआम घुमी सघो था, अगरि तव्हांखे वार करे तव्हां बि वरी उन ते वार कजो। यानी सजावल खान पूरो मुतमइन करण जी इन्हनि खे कोशिशि कंदो। ऐं भावल दोस्तों हाणे भक्त जे कुल्हे ते चढ़ियल आहे। भक्त जेको आहे शैतान बणिजी भावल जे कुल्हे ते चढ़ियल आहे। हाणे भावल खे एॾो त वरगलाईंदो, एॾो त ग़लति रस्ते ते वठी वेंदो जो तोखे छा ॿुधायां। ऐं पुलिस जे ज़रिए मीर जा वारंट बि निकिरी वेंदा, मूसा जा बि। ऐं ख़ासि करे मीर खे गुम कराइण जे लाइ पुलिस खे हुकुम थी वेंदो आहे एस एच ओ खे। ऐं नवाब खान चवंदो इन खे गुम करे छॾ ऐं पुलिस में गिरफ़्तारी बि हिन जी न ॾियाइजांइ। ऐं पोइ अॻिते हली मां तोखे ॿुधाईंदुमि त मीर जो छा करिणो आहे।